आवाज़ सजो सुभान अल्लाह। हेॾे मां दोस्तनि खे वाक़ियो ॿुधाईंदो आहियां, पुराणो वाक़ियो आहे। इंडिया जो शहर जॾहिं भूज तबाह थियो, हेॾे हर मुॾे जॾहिं बेपर्दगी आम थी, तव्हांखे ख़बर हूंदी, ज़िना वधी वई, चोरी वधी वई, ज़ुल्म वधी वियो, गुंडागर्दी वधी वई, मायूं बेपर्दा थी बाज़ारनि में आयूं जी ख़ुदा खे कावड़, सेकंडनि में भूज शहर जटो, भूज शहर तबाह थियो। हेॾे हर मुॾे नौजवान जिन खे पंहिंजे जवानीअ ते फ़ख्र हो, नाज़ हो, उस टुकड़ा टुकड़ा थी विया। अल्लाह कंडे मुॾे ज़ालिम अहिड़ा माण्हू ॻाढ़ी वेगन पई वञे, हेॾे हर मुॾे भरिसां साइकिल मोटर पियो वञे, साइकिल मोटर वारा ॿ हथनि में बैग हुई, उहा वेगन लॻी आहे साइकिल मोटर वारनि खे। हे जो बैग किरी त जेके भूज शहर में माण्हू तबाह थिया, ख़ुदा जे पकड़ में आया आहिनि, जिते डमर टुटो आहे, हे ज़ालिम उते विया आहिनि, उते माइन जा कन कटे, उन्हनि में जेके ज़ेवरात आहे उहे कन ॿाहूं कटियो, बैग में खयो में विया। अल्लाह हेॾे हर मुॾे 40 ॾींहं गुज़री विया, लाशनि जा लाशा पिया निकिरनि, न घर रहिया, न घाट रहिया, न बंगला रहिया, न को ताकू रहियूं, कन जे मुॾे ख़ुदा जो डमर किरियो, गुनाहनि जे करे, अज़ाबनि जे करे। अल्लाह कन मुॾे फौजी कुत्ता वठी आया, ओए कुत्ता मलबे जे मथां पिया भौंकनि, फौजियुनि मलबो हटायो, कुत्ता पेरनि सां खोटाई पिया कनि, फौजियुनि बि चयो त हिते बि लाश आहिनि। जॾहिं 3 कलाकनि जी खोटाई थी, वॾो मलबो निकितो, फौजी बि हेठि लथा, हे नज़र कनि त कुराड़ी औरत आहे जेका मुसले ते अल्लाह जी नमाज़ वेठी पढ़ई। अञा ॾाढे त चयो सुभान अल्लाह, अञा वॾे आवाज़। फौजी नज़र कनि कुराड़ी माई आहे जेका मुसले ते अल्लाह जी नमाज़ वेठी पढ़े। फौजी इंतज़ार कंदा रहिया, जॾहिं माई सलाम वरायो, माई आवाज़ ॿुधो, उहा माई अखियूं बंदि कयो थी चए, पुट अल्लाह जो वास्तो अथव, पोइते हटी वञो, मांखे वठण का औरत अचे, मां परदेदार आहियां, मांखे वठण का माई अचे। फौजी ॿाहिरि निकिता, मायूं घुरायूं जेके फ़ौज में भर्ती थियनि, ओए मायूं हेठि लथियूं, वॾी इज़त सां एतिराम सां जॾहिं उन औरत खे आंदऊं, वॾो पर्दे जो इंतज़ाम कयो वियो, कमरे में विहारियूं। हेॾे हर मुॾे जूस खणी आया, थधा पाणी, भाई पई चवे ही छा? चयो मां 40 ॾींहंनि खां पोइ खोटाई कई, तूं जहिड़ी निकितीअ, न त नौजवान तबाह बर्बाद थी विया। भाई थी चए हटायो मूंखां, मूंखे रोज़ो आहे। अल्लाह इनखे 40 ॾींहं रोज़ो कंहिं बि रखायो, इनके सहरी इफ्तारी कंहिं पे कराई, इनके मुसले ते नमाज़ूं कंहिं पे पढ़ायूं, जो अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। हर बुध कंडे उन माई खे चयो मां हे त नौजवान तबाह थी विया, रईस सरदार तुंहिंजो अमल कहिड़ो आहे? जो मां 40 रातियूं भूज तबाह थी चुको आहे, सॼो शहर तबाह थी वियो, तूं सही सलामत निकिती आहे। अल्लाह जी बानी थी चए मुंहिंजा 4 अमल आहिनि, और अमलन जे करे अल्लाह मांखे बचायो आहे। न सुभान अल्लाह, वरी वॾी आवाज़ न चइजो, बुलंद आवाज़ सजो सुभान अल्लाह। अल्लाह जी मानी थी जे पहिरें नंबर में वाहिन अमल ताईं अल्लाह जी नमाज़ न छॾी आहे। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह जी नमाज़ न छॾी आहे। खोल अल्लाह जो क़ुरान, नमाज़ जे बारे में क़ुरान छा थो चए? के यादे क़ुरान जे तो वाक़िमुस्सलात व आतुज़ ज़कात व अक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना। सुभान अल्लाह जे वॾे आवाज़ सां नमाज कायम कयो। ज़कात जो हा में केर आहे जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾे। अञा ॾाढे जो सुभान अल्लाह, ॿई तकड़े जो सुभान अल्लाह। हेॾे हर मुने के याद अल्लाह जो क़ुरान खोल, क़ुरान छा थो चए? नमाज़ जे बारे में क़ुरान जे तो इन्नमा यामुर मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व अक़ामस्सलात व आतज़ ज़कात फलम यख्शा इल्लल्लाह।
अञा ॾाढे जो सुभान अल्लाह जिनके कुरान ने भई तकड़ी जो सुभान अल्लाह हेडी हाल मुडे केजा दल अनु कुरान खोल जे नमाज न थी वणे कुरान नमाज जे बारे में छा तो ऐलान करे केजा दे कुरान जे दवा की मुसलात व ज़कात वरकऊ मर्राकी इनके कुरान ने ॾाढे जो सुभान अल्लाह अने वडे आवाज सा के याद अल्लाह जो कुरान खोल कुरान छा तो जे के याद अल्लाह जो कुरान तो जे अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युकीमून अस्सलाह पर बीजा दे कुरान खोल रब नमाज जे बारे में केड़ो हुक्म तो फरमाए कुरान तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन अजा ॾाढे जो सुभान अल्लाह केजा अल्लाह जो कुरान खोल नमाज जे बारे में रब जो कुरान छा तो जे केजा दे बेनमाज़न के तंबीह कंदे कुरान जो फवैल लिल मुसल्लीन الذين هم عن صلاتهم ساهون الذين هم يراءون ويمنعون الماعون